लाड़काणे में आसफा भुट्टो डेंटल कॉलेज गर्ल्स हॉस्टल में फाइनल ईयर की शागिर्दियाणी जो लाश मिलो। टीआईजी लाड़काणे मामले की जांच लाइ आला सतही कमेटी जोड़े छड़ी। शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी के वाइस चांसलर अनिला अताउर रहमान जो चवणु आहे त शागिर्दियाणी की गिचीअ ते निशान आहिनि। लॻे थो वाक़ियो आपघात आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह वाक़िए जो नोटिस वठंदे सेक्रेटरी यूनिवर्सिटीज़ का रिपोर्ट तलब करे वरिती। आसफा भुट्टो डेंटल कॉलेज के गर्ल्स हॉस्टल 1 में फाइनल ईयर की शागिर्दियाणी जो लाश हथ आयो, जंहिंजी सुञाणप घोटकी वासी कराची में रहंदड़ निमरता कुमारी तौर थी। वाक़े बाबत इतला ते पुलिस पहुची लाश खणाए चाणका अस्पताल मुंतकिल कयो, जिते शागिर्दियाणी जो लाश जो पोस्टमार्टम कयो वियो। शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी के वाइस चांसलर डॉक्टर अनिला अताउर रहमान चाणका अस्पताल शागिर्दियाणी बाबत तफ़सील वरता। वीसी अनिला अताउर रहमान जो चवणु आहे त शागिर्दियाणी जी गिचीअ ते निशान मौजूद आहिनि। वाक़ियो आपघात लॻे थो। होॾां डीआईजी लाड़काणो इरफान बलोच वाक़े जो नोटिस वठंदे एसएसपी जी सरबराही में जांच कमेटी जोड़े छॾी आहे। ॿिए पासे वॾे वज़ीर पिणु वाक़े जो नोटिस वरितो आहे। मुराद अली शाह सेक्रेटरी यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड खां तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ऐं पुलिस खे शागिर्दियाणी जे वारसनि सां मुकमल सहकार करण जी हिदायत पिणु करे छॾी आहे।